ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर खे सूबाई हुकूमत पारां सोलर एनर्जी मंसूबे में खुर्द-बुर्द ख़िलाफ़ ख़त लिखी अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ॾिनल ख़त मूजिबि सोलर एनर्जी प्रोजेक्ट में सरकारी ख़रीदारी वारे क़ानून जी उबतड़ ख़रीदारी ज़ाहिर कई वई आहे। 15 अरब रुपयनि वारे सोलर एनर्जी मंसूबे मां 6 अरब रुपया एडवांस तौर पहिरीं अदा कया विया आहिनि, जेको सेपरा रूल्स जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। 16 अप्रैल 2025 ते तवानाई वारी वज़ारत ऐं ख़ानगी कंपनी विच में मुआहिदो तइ थियो, जंहिंजो मक़सदु ग़रीब आवाम में सोलर होम सिस्टम तक़सीम करणु हो। मेयर कराची मुर्तज़ा वाहब जी हिदायतुनि ते बरसात दौरान ड्यूटी तां गैर हाज़िर रहंदड़ फायर ब्रिगेड अमले ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। फायर ब्रिगेड जे चीफ ऑफिसर मोहम्मद हुमायूं मूजिबि 2 ऑफिसरनि समेत 8 फायर ब्रिगेड अमलदारनि खे फौरी तौर मुअतल कयो वियो आहे, जिन में 1 ड्राइवर ऐं 5 फायरमैन शामिल आहिनि। दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज न हुजण करे बानी पीटीआई इमरान ख़ान ख़िलाफ़ दहशतगर्दी वारे 26 नवंबर जे 7 केसनि जी ॿुधणी न थी सघी। ॿुधणी 18 सेप्टेम्बर ते मुलतवी कई वई आहे। बानी पीटीआई जे वकील हसनैन मुर्तज़ा ऐं वकीलनि जे पैनल में मोहम्मद फैसल मलिक, इरफान न्याज़ी शामिल हुआ। अटियाला जेल में मेडिकल बोर्ड ज़रिए इमरान ख़ान जे तिबी मुआइने वारी दरख़्वास्त ते बि ॿुधणी न थी सघी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर ख़ैबर पख्तूनख्वा जे हसास ज़िले बनू जो मुश्तरका दौरो करे दहशतगर्दी ख़िलाफ़ खयल क़दमनि ऐं तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर खे सिक्योरिटी फोर्सिस ऐं इंतज़ामिया पारां ब्रीफिंग ॾिनी वई। केपी में हलंदड़ ऑपरेशन, बॉर्डर मैनेजमेंट ऐं तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर दहशतगर्दनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन ते फ़ौजी जवाननि खे ख़िराज तहसीन पेश कयो। मोरो में पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। पुलिस मुक़ाबले दौरान 1 ॾुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। संदसि कब्ज़े मां 1 पिस्तौल पिणु हथ आयो। मुबैना ॾुआरी जी सुञाणप अल्ताफ़ माची जे नाले सां थी, जॾहिं त संदसि साथी पुलिस मथां फायरिंग कंदे फ़रार थी विया।